सब खां अवल मां डॉक्टर फैज़ लतीफ़ साहब ऐं डॉक्टर एहसान दानिश जो चाहींदुसि त मुख़्तसिर तारुफ़ करायां। डॉक्टर फैज़ लतीफ़ जेको तव्हां सभु ॼाणो था त शेख हयास जी शाइरीअ में जमालियात जे मौज़ूअ ते PhD करे चुको आहे। उन जा केतिरा ई शेख हयास जे हवाले सां किताब अची चुका आहिनि, तरतीब ऐं पंहिंजा असलूका किताब। उन खां अलावा सिंध यूनिवर्सिटी में सिंधी शोबे में असिस्टेंट प्रोफेसर आहे ऐं डॉक्टर नबी बख्श खान चेयर जो चेयरमैन बि आहे। उन खां अलावा डॉक्टर एहसान दानिश जंहिं शाह लतीफ़ जे शाइरीअ जो समाजी कार्य जे मौज़ूअ ते PhD कई आहे ऐं असिस्टेंट प्रोफेसर आहे सिंधी जो गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काने में। ये ॿई दोस्त तहक़ीक़ जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते वरी शाइरी जे हवाले सां उनजो हिकिड़ो पंहिंजो नालो ऐं हवालो आहे। असां पंहिंजो हीउ अॼोको जेको सेशन आहे उन जी शुरूआति कयूं था। सभ खां अवल मां पुछणु चाहींदुसि असांजे हिन किताब जे मुरतब, छो त शेख हयास जी जेका सुञाणप जो बुनियादी हवालो रहियो आहे उहो हिकिड़े शाइर वारो रहियो आहे, पर हुनजो जेको नसर आहे उहो बि ॾाढो निहायत ई ख़ूबसूरत आहे। ख़ासि तौर ते हुन जेके इब्राहिम जोए साहब ॾे ख़त लिखा ककोरा कापड़ी में, त उहे हिकिड़ा अहिड़ा ख़ूबसूरत ख़त आहिनि, अदबी ख़त आहिनि जिन खे पढ़ण जो पंहिंजो मज़ो आहे। त हीउ जेको ख़तनि जो पहिरियों मजमूओ आहे, अयाज़ ते तव्हां मुख़्तलिफ़ हवालनि सां कमु कंदा रहो था। हिन में तव्हां हिकिड़ो जामे मुहाग बि लिखियो आहे, मुक़दमो बि लिखियो आहे हिन किताब जो। त हीउ ख़तनि सहेड़ण जो तव्हांखे ख़्यालु कीअं आयो? महिरबानी रिज़वान, थोरो वेझो कयो माइक। हाणे अयाज़ जी तख़लीक़ ऐं तहरीर जा खोड़ हवाला आहिनि। हुनजी हिकिड़ी हावी सुञाणप त नज़म जे हवाले सां आहे, शाइर जी हैसियत में आहे, पर सचपच त हू एॾो ई बाकमाल नसर निगार बि आहे। ऐं हीअ किताब मुरतब करण जो ऐं उन जो ख़्यालु जेको अव्हां चओ पिया उहो मूंखे कीअं आयो, त ज़ाहिर आहे अयाज़ हिकिड़ी अहिड़ी फिगर आहे, अहिड़ी हस्ती आहे, अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजे सभिनी ऐं घण रुखी पहलुअनि ते कम जी ज़रूरत आहे। छाकाणि त आउं अयाज़ ते कमु पियो कयां ऐं अयाज़ मुंहिंजो मौज़ू रहियो आहे, त मूं कोशिशि कई आहे। मूं वांगुरु ॿियनि दोस्तनि बि, काफ़ी दोस्तनि उन डॉक्टर इसाक बि उन सिलसिले खे हलायो आहे। ख़ासि तौर ते नज़्म वारे पहलूअ खे डॉक्टर इसाक जेको आहे उहो मुरतिब कयो आहे। मूं दोहनि ते अयाज़ ते आंदो हुयो, पर मूं मुनासिब सम्झो त अयाज़ जेको हिकिड़ो वॾो मौज़ू आहे, हिकिड़ो दौर आहे पंहिंजे तौर ते, उनखे नज़्म में फलोट्रे, नज़्म में जाचे ऐं उनजी सॼी सभु पासनि ऐं पहलुअनि खे सम्झणु थोरो ॾुखियो आहे। उन निस्बत सां अयाज़ जो जेको नसर आहे उहो इलाही असांखे सवलाई पैदा कंदो। अयाज़ जी शख़्सियत ऐं अयाज़ जे फ़नी फ़िक्री पहलुअनि खे सम्झण जे हवाले सां त मूं उन सिलसिले में ही ख़त जेके आहिनि उहो पहिरियों क़दम खयो आहे त ख़त हुन जा सहेड़जनि। उहो छो सहेड़ियो आहे उनजो आउं पस मंज़र बि ॿुधायां पियो, पर ख़तनि खे आउं तरजीह छो ॾिनी आहे, छाकाणि त दुनिया जा जेके बि अदीब, आर्टिस्ट, फ़िलासफ़र रहिया आहिनि, उन्हनि खे परखण जो जेको ज़रियो रहियो आहे ज़ाती ऐं शख़्सी तौर ते, उहो ख़त तमामु मौसर ज़रियो रहिया आहिनि। छाकाणि त ख़त हिकिड़ो शख़्सियत जो आईनो थिए थो इंसान जो। ऐं अयाज़ जा ख़त जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि, उहे मिसाल तौर ते अयाज़ जा ज़ाती ख़त बि आहिनि, आम ऐं रवाजी क़िस्म जा जेके ख़त आहिनि उहे बि आहिनि, इल्मी ऐं अदबी ख़त बि आहिनि। त अयाज़ आउं सम्झां थो त मुकमिल तौर ते पंहिंजे यादगीरनि, आतम कहाणी मां बि कोन थो परखिजे, शाइरी मां बि उनखे परखणु ॾाढो ॾुखियो आहे, पर ख़त उन जे लाइ हिकिड़ो बहितरीनु ज़रियो जेको मूं स्टडी कई आहे या अयाज़ खे मूं ॾिठो आहे, त उन में अयाज़ मुकमिल तौर ते हिकिड़ो बिना कंहिं ठाठ हुजे, बिना कंहिं तकल्लुफ़ जे, बिना कंहिं पाण ते जेको आहे जेके ख़ासि तौर ते शाइराना लवाज़मात आहिनि उन्हनि खां हटी करे मुकमिल तौर ते अयाज़ जेको आहे पंहिंजे ख़तनि में मिले थो। उहे ख़त ख़ासि तौर ते जेके इब्राहिम जोए साहब खे लिखियल आहिनि उहे ज़ाती ख़त बि आहिनि, जिन में रवाजी ॻाल्हियूं बि आहिनि, रस्मी ॻाल्हियूं बि आहिनि, रोज़मर्रा जूं ॻाल्हियूं बि आहिनि।
ऐं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं बि आहिनि। उहो मिसाल तौर ते अयाज़ ऐं जोए साहिब जे विच में जेका गुफ़्तगू थिए थी उन जा इलाही पहलू अहिड़ा था अचनि जेके अयाज़ ऐं जोए साहिब खे सम्झण में इलाही मदद था कनि त इन्हनि ॿिन्ही माण्हुनि जो रिश्तो पाण में कहिड़ो आहे, केतिरो बेतकल्लुफ़, केतिरो मुहबत वारो, केतिरो उनसियत वारो, केतिरो हिक ॿिए खां सिखण वारो आहे। तव्हां हिन में ख़त सभु जो सभु शामिल कया आहिनि या चूंडे शामिल कया आहिनि? मूं सभु कोशिशि कई आहे त अयाज़ जा जेके के छपियल ख़त आहिनि, मिसाल तौर ते जे काककुर या कापड़ी मशहूरु मजमूओ आहे अयाज़ जे ख़तनि जो, ऐं ख़ासि तौर ते अदबी ख़त जे ज़मरे में जेको अचे थो उहो लाजवाब नसर ते मुश्तमिल आहे, उहो बि हिन में शामिल आहे। अयाज़ जा जेके जोए साहिब खे मुख़्तलिफ़ दौरनि में, मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि में, मुख़्तलिफ़ वक़्तनि में ज़ाती नोवियत सां गॾोगॾु अदबी ख़त बि लिखियल आहिनि, उहे बि शामिल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि जेके शाइर अदीब ऐं अयाज़ जे हल्काए अहबाब में शामिल माण्हू आहिनि, शामिल फ़र्द आहिनि, जेके कुझु ख़त छपियल आहिनि ऐं कुझु ख़त अहिड़ा बि हिन में शामिल आहिनि जेके अणछपियल बि आहिनि, उहे बि मूं शामिल कया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो कंहिं दौर में अयाज़ जे हवाले सां सादती मेंदरी जे नाले सां अयाज़ जेको हिकिड़ी गुमनाम किरदार खे ख़त लिखिया हुया, उहे बि हिन में शामिल आहिनि। ऐं उन ते बि मूं पंहिंजे मुक़दमे में जेको आहे कोशिशि कई आहे त उन जा पेरा खणी असुल जेका हक़ीक़त आहे उहा बि पधरी करण जी कई आहे। अणछपियल जेके ख़त तव्हां शामिल कया आहिनि उन्हनि जो तइदाद केतिरो आहे तक़रीबन हिन किताब में? उहे आउं सम्झां थो 40-50 ख़त अहिड़ा आहिनि जेके अॻ में कॾहिं मंज़र आयाम ते न आया आहिनि, जिन में ख़ासि तौर ते नारायण श्याम खे हिकिड़ो ख़त लिखियलु आहे, उहो बि किथे छपियल कोन्हे को। ईअं अनवर फिगार हकड़े साहिब खे जेको आहे 2 ख़त लिखियल आहिनि। अयाज़ गुल ऐं अदल सूमरे जे नाले कुझु ख़त आहिनि, उहे बि अॻ में छपियल न आहिनि। ईअं ॿिया खोड़ नाला आहिनि जन जा बि ख़त जेके अयाज़ लिखिया आहिनि उहे किथे अॻ में मंज़र आम ते न आया आहिनि, पहिरियों भेरो हिन में आया आहिनि। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अयाज़ हिन में मुकमिल तौर ते असांखे मिले थो ऐं हिकिड़ी शख़्सियत जेका आहे उहा साम्हूं निकिरी थी अचे। उहा हुनजी ज़ाती शख़्सियत बि, उहा हुनजी इल्मी शख़्सियत बि, उहा हुनजी अदबी शख़्सियत बि, ऐं हुनजे अदब जा जोहर जेके आहिनि, तख़लीक़ जा जेके जोहर आहिनि, ख़ासि तौर ते नसर में जेका शाइराणो हुन अंदाज़ अख़्तियार कयो आहे, उहो बि हिन में नज़र थो अचे त हीउ हिकिड़ो अहिड़ो अयाज़ जो गुलदस्तो आहे जंहिंमें हुन जूं मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं, मुख़्तलिफ़ अहसास, मुख़्तलिफ़ जज़्बा मुकमिल तौर ते असांखे हिन मजमूए में नज़र अचनि था। ॾाढी महिरबानी डॉक्टर फयाज़ साहब, तव्हां ॾे वरी वापसि ईंदासीं। डॉक्टर एहसान दानिश खां मां पुछणु चाहींदुसि। डॉक्टर एहसान दानिश, छो त तव्हांजो बि हिकिड़ो ख़तनि जो मजमूओ अॻ में छपिजी चुको आहे ऐं उनजो वरी इतफ़ाक़ सां डॉक्टर एहसान दानिश ई जेको आहे महाग बि लिखियो हुयो। ख़तनि जे हवाले सां हिकिड़ो ख़ासि तौर ते हीउ जेको तव्हां हिकिड़ो भरपूर हिन में मुक़दमो लिखियो आहे, मां ज़रूरु चाहींदुसि त डॉक्टर एहसान दानिश खां उन जे हवाले सां बि राय वठां त हिन में जेको कोई 90 पेजिस जे क़रीब तव्हां मुक़दमो लिखियो आहे ख़तनि जे हवाले सां, उन ते बि ऐं मजमूई तौर ते हिन किताब जे हवाले सां पंहिंजी राय जो इज़हार करे। डॉक्टर एहसान दानिश। महिरबानी। सभ खां अॻ में त मां हीउ जो किताबु आयो आहे मूंसां मुंहिंजा सुपिरी, हिन अयाज़ मेले 7 अयाज़ मेले जे मौक़े ते उन लाइ मां मुबारकबाद ॾींदुसि डॉक्टर फयाज़ लतीफ़ खे। उन तमामु घणी महिनत सां हीउ सहेड़ियो आहे। हिन मजमूए में हुन शेख अयाज़ साहिब जा 204 ख़त जेके आहिनि उहे सहेड़िया आहिनि ऐं जंहिंमां 104 ख़त इब्राहिम जोए साहिब ॾे आहिनि ऐं बाक़ी ख़त ॿियनि अदीबनि ॾे, शाइरनि ॾे या ज़ाती जेके ताल्लुक़ वारा हुन जा दोस्त आहिनि उन्हनि ॾे ख़त मौजूदु आहिनि। ख़तनि जे हवाले सां त डॉक्टर फयाज़ बि ॾाढी सुठी रोशनी विझी वियो आहे, पर मां ख़ासि तौर ते हिन खां अॻ में बि हिकिड़ो सेशन थियो, हुन में असांजे दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो मुक़दमा निगारी जे हवाले सां या मुहाग निगारी जे हवाले सां। मां सम्झां थो त जीअं अॻ में बि ॻाल्हि थी थिए त कुझु किताब अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे तख़लीक़ी जोहर जे अंदरि एॾा अहम हूंदा आहिनि जो उन्हनि ते कंहिं बि महाग या कंहिं बि मुक़दमे जी ज़रूरत न हूंदी आहे, पर कुझु किताब अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे मुक़दमे ऐं पंहिंजे मुहाग जे करे वधीक अहमियत जा हामिल हूंदा आहिनि। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त हिन में अयाज़ जा ख़त के अहिड़ा न आहिनि जो फयाज़ जे मुक़दमे उन्हनि खे अहिड़ो बणायो आहे। मुंहिंजो इहो हरगिज़ मक़सदु न आहे, पर मुंहिंजो मक़सदु इहो ज़रूरु आहे त डॉक्टर फयाज़ हिन में जेको मुक़दमो लिखियो आहे उहो हिन किताब जी अहमियत खे बहितर वधाए छॾे थो पियो, छो त हिन मुक़दमे में हिकिड़ो ख़ालिस इल्मी, अदबी ऐं तहक़ीक़ी ऐं तज्ज़ियाती नोयत जो हिकिड़ो मुक़दमो आहे
जंहिंमें फयाज़ नरगो शेख अयाज़ साहिब जे ख़तनि जो अभ्यास पेश कयो आहे, उन जा मुख़्तलिफ़ दौर उनखे बाइफर्गेट कयो आहे ऐं उनखे 3 हिसनि में मौज़ूआती लिहाज़ खां विरायो आहे त अयाज़ साहिब जा जेके ज़ाती नोयत जा ख़त आहिनि, अयाज़ साहिब जा जेके इश्किया ख़त आहिनि ऐं उनखां अलावा अयाज़ साहिब जा जेके इल्मी ऐं अदबी ख़त आहिनि उहे बाइफर्गेट कयो अथसि। पर उनखां अॻु में हिन किताब में फयाज़ लतीफ़ ख़त जी पूरी तारीख़ लिखी आहे। ख़त छा आहे, ख़त किथां शुरू थियो, ख़त जी माना छा आहे, उनजी अहमियत कहिड़ी आहे, उनजी अदब में कहिड़ी बुकत आहे ऐं उनजी ओसर कीअं थी आहे, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ख़त निगारी जेका थी आहे उहा कीअं थी आहे। त इहो सॼो पस मंज़र पढ़ंदे जॾहिं असां अयाज़ जे ख़तनि ताईं अचूं था जेको फयाज़ हिन मुक़दमे में कमु कयो आहे, त उहो वधीक जामे अंदाज़ सां असांजे मथां ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त दुनिया जे अंदरि ख़त निगारी जी कहिड़ी अहमियत आहे ऐं पोइ अयाज़ जी ख़त निगारी किथे बीठी आहे। त इन हवाले सां तमामु हिकिड़ो जामे क़िस्म जो 90 पेजिस जे लॻभॻि ही मुक़दमो आहे जेको फयाज़ तमामु महिनत सां लिखियो आहे ऐं इन मुक़दमे जे करे मां सम्झां थो त हिन किताब जी उहो ऑटोबायोग्राफी जो हिकिड़ो हिसो थिए थो पियो। ख़त जे वसीले बि इंसान जी ज़ात जा मुख़्तलिफ़ पहलू खुलंदा आहिनि त हिन में जेके उहे ज़ाती नोयत जा ख़त आहिनि उन मां बि शेख अयाज़ साहिब जे ज़ाती ज़िंदगी जे एक्टिविटीज़ जी ख़बर पवे थी पई, उन जे कार वहिंवार जी ख़बर पवे थी। पर ॿिया जेके उन जा ख़त आहिनि जेके उन जा इश्किया ख़त आहिनि, ख़ासि तौर ते पुनल खां पोइ में जेके रोशनारा ॾे लिखियल ख़त आहिनि उन्हनि जी तमामु वॾी अहमियत आहे। 7 ख़त आहिनि पर उहे 7 ख़त मां सम्झां थो जेकॾहिं रुमानवी ख़त निगारी जी ॻाल्हि कजे त उन में तमामु हिकिड़ी अहमियत इहे ख़त रखनि था पिया। उनखां अलावा मेंदरी सआदती जो जेको ज़िक्र निकितो उन जी बि ॻाल्हि थी, पर ख़ासि तौर ते हुन जा जेके ख़त पहिरें ज़माने में छपिया उहे इल्मी लिहाज़ खां या अदबी मयार जे लिहाज़ खां तमामु ऊचाई हाल अहवाल ॾिबो आहे उहा शइ कोन हुई। उहा हुन ख़त लिखिया ई इन जे करे हा त उहे बाद में छपजनि, इन जे करे उहे जेके आहिनि हिकिड़े अदब जे उन मयार ते असांखे नज़र अचनि था पिया जेके ककोरा कापड़ी में छपिया। ही जॾहिं प्रेशर अचे थो त ख़तमु कयो ख़तमु कयो ख़तमु कयो त पोइ सोचां थो त किथे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे पोइ ख़तमु कजनि। असां रिज़वान ॾेई वेंदासीं वापसि। वॾी महिरबानी ऐं अदी इरफाना अलार्म ॾेई गई आहे असांखे ऐं ज़ाहिर आहे त अधु कलाक जो सेशन आहे त उन में असांखे वाइंड अप बि करिणो आहे। पर ख़तनि जे हवाले सां ख़ासि तौर ते हीउ जेको किताबु आहे हिन दौर में हिन जी अहमियत इन जे करे वधीक आहे जो अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे उनखे त ख़तनि जी उन हक़ीक़त में उन मज़े जी ख़बर ई कोन्हे का जेको ख़त एड्रेस लिखी टिकली हणी मोकिलिबो हुयो ऐं पोइ इंतज़ारु कबो हो। त मां सम्झां थो हीअ SMS जो चैटिंग जो व्हाट्सएप जो जेको दौरु आहे इन में अयाज़ जे ख़तनि जो हीउ मजमूओ जेको आहे उनजी अञा वधीक अहमियत आहे ॼण त इन हवाले सां। त मां डॉक्टर फयाज़ लतीफ़ खां पुछणु चाहींदुसि त मुख़्तसिर तौर उहे इन शइ जो ज़िक्र कनि त हिन में तव्हां मौज़ूआत जे हवाले सां बि शायदि डिस्ट्रीब्यूशन कई आहे ख़तनि जी, उहा तव्हां डिस्ट्रीब्यूशन कहिड़े हवाले सां कई आहे, मुख़्तलिफ़ उन में जेके तव्हां हिसा अलॻि अलॻि कया आहिनि किताब में? रिज़वान जीअं त वक़्तु सफ़ा महदूद आहे ऐं अॼोके हिन निशस्त में असां रुॻो किताब जो तारुफ़ ई आहे, उन जूं जेके ग्लैम्सिस आहिनि उहे ई ॿुधाए सघूं था। ऐं हिन में जेको मुक़दमो आहे ख़ासि तौर ते मूं कोशिशि कई आहे त उन में जेको आहे 3 ॿोलियुनि ख़ासि तौर ते फ़ारसी, अरबी, उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि ऐं सिंधी में जेको आहे ख़त निगारी जेको आहे जेका इर्तिका थी आहे उहा ॾिनी आहे। ऐं ख़ासि तौर ते नौजवान जेके यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था ख़त निगारी या सवानियत जंहिंजो मुतालियो आहे उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद थींदो। पर आउं सिर्फ़ु हिन में रुॻो जेको अयाज़ जे हवाले सां ज़िक्र इहो थो करणु चाहियां, छाकाणि जुज़ियात में त बहस करे कोन थो सघिजे या जुज़ियात में ॻाल्हाए नथो सघिजे, एतिरो टाइम आहे ई कोन। हिन ख़त जी हुई अॼु मोह ॾेखाई ऐं उनजो ज़िक्र करिणो हो जेको ई असांजो मौज़ू हुयो। पर ही ख़त एतिरा अहम छो आहिनि या इन किताब जी ज़रूरत छो आहे, उहो सबबु इहो आहे त जीअं मूं चयो त अयाज़ जी ज़िंदगी ऐं उन सां गॾोगॾु हुन जा फ़िक्री पहलू ऐं पासा ही ख़त खोड़ जेको आहे उहो वाज़े कनि था, अया कनि था। ऐं ख़ासि तौर ते अयाज़ जेको पहिरें इश्क जो अॻुण में ज़िक्र निकितो जेको आहे रोशन आला मुग़ल, जंहिंजे कुल हुन जा 7 ख़त लिखियल आहिनि।
उहे पुनल खां पोइ जे नाले सां जेको आहे शायाब थी चुका आहिनि ऐं उहे 7 ख़त अयाज़ उन्हनि में हिकिड़ो जीअं गभरू नौजवान हूंदो आहे, जीअं उन जा जज़्बा हूंदा आहिनि ऐं उन जूं कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि, उहे सभु अयाज़ उहो मुकमिल तौर ते हिकिड़ो गभरू ऐं अणझल जज़्बनि वारो जेको रोई बि सघे थो, खिली बि सघे थो, उहो बि उन में मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु अयाज़ जेको संजीदा आहे, जेको फ़लसफ़े, जेको साइंस, जेको समाज ते गहरी नज़र रखे थो, उहो बि जे काका कोरिया कापड़ी जी सूरत में मौजूदु आहे। अयाज़ जेका ओसर थी आहे उनजी सिख्या थी आहे, मुशाहिदो थियो आहे, मुतालियो थियो आहे, उन जी जेका इब्राहिम जोए साहब सां सोबत ऐं मोहबत आहे उहो कीअं जेको आहे उनजी महिरबानी फयाज़ आहे। तव्हांजी मां ऐं आख़िरी रुगो ॻाल्हि एॾे ते ख़तमु थो कयां त ही ख़त आउं सम्झां थो त नसर में नज़माणो रस्ता ॾियनि। अयाज़ जेके तशबीहूं उन में तरकीबूं इस्तेमालु कयूं आहिनि उहे कमाल आहिनि, न फ़क़ति जे काका कोरिया कापड़ी में, पर जेको ख़ासि तौर ते पुनल खां पोइ रोशन मुग़ल ॾांहुं ख़त आहिनि उहे बि कमाल जा ख़त आहिनि। ऐं असांजो जेको यंगेस्टर आहे उनखे इन किताब जो ज़रूरु मुतालियो करणु घुरिजे ऐं हर रंग इन किताब। डॉक्टर एहसान खां आख़िर में हिकिड़ो सवाल मुख़्तसर करणु चाहींदुसि ज़रूरु त इब्राहिम जोए साहब ने उन जेके ख़त लिखिया आहिनि, ख़ासि तौर ते अदबी ख़त, उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? अदबी ख़तनि जे हवाले सां जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त उहे मिसाल तौरु पेश करे सघजनि था, उहे कहिड़े पद ऐं पैमाने जा आहिनि? असल में ॻाल्हि खे बिल्कुलु मुख़्तसर कबो त जीअं फयाज़ ॻाल्हि जिते छॾी मां उतां ई ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे इंता ई मुख़्तसर जवाबु ॾियणु चाहींदुसि त अयाज़ साहब पाण किथे लिखियो आहे त नसर पंधु कंदो आहे ऐं शाइरी जेका आहे रक़्स कंदी आहे, पर हक़ीक़त इहा आहे त अयाज़ जो जॾहिं नसर पढ़िजे थो ऐं ख़ासि तौर ते इब्राहिम जोए साहब ने लिखियल ही काका कोरा कापड़ी वारा जे ख़त आहिनि उहे जॾहिं पढ़जनि था त इहो बि अहसासु थिए थो त अयाज़ जो नसर बि रक़्स करे थो पियो ऐं उहा ॻाल्हि असांखे उन में महसूसु थिए थी। उन में जेके मंज़र आहिनि, उन में जेके महाकात आहिनि, उन में जेके मौज़ू आहिनि, उन में जिते जिन जिन मागनि ऐं मकाननि तां अयाज़ उहे ख़त लिखिया आहिनि उन्हनि जो जंहिं अंदाज़ सां ज़िक्र आहे उहो मां सम्झां थो हिकिड़ो अदब जो जा शाहपारा आहिनि। ऐं अयाज़ जा जेके इहे ख़त आहिनि ख़ासि तौरु काका कोरिया कापड़ी उन जे मायार जा ॿिया ख़त असांखे सिंधी अदब में नथा नज़र अचनि। यकीनी तौर ते अयाज़ हर पहलू में जीअं यकता आहे, निमाया आहे, तीअं ख़तनिगारी में बि असां उनखे इंतिहाई अहमियत वारी निगाह सां ॾिसूं था। ऐं ख़ासि तौर ते हिन किताब जे अचण खां पोइ हुनजी ख़तनिगारीअ ते नई स्टडी शुरू थींदी, नई तहक़ीक़ शुरू थींदी, जंहिं लाइ मां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे दोस्त फयाज़ खे जस ॾींदुसि ऐं हीअ किताब जेको आहे। वॾी महिरबानी डॉक्टर एहसान दानिश। हा आऊं गुनहगार गुनहगार गुनहगार, मूं प्यार कयो प्यार कयो प्यार कयो प्यार, हुनखे त छॾे ॾींस पीअण लाइ जीअण लाइ, ही शाइर आफ़ाक़ अयाज़ आहे अड़ियार। सवाल असां वठंदासीं, कोई जेकॾहिं सवाल करणु चाहे त। सर अस्सलाम वालेकुम। जीअं त मां स्टूडेंट आहियां, सिंधी शोबे जे 3 साल जी शागिर्दियाणी आहियां, त जीअं त असां अयाज़ जा जेके काका कोरिया कापड़ी जेको आहे त पंहिंजे सिलेबस में ख़त पढ़िया हुआसीं, त मां उहे ख़त जॾहिं असां पढ़ियासीं त उहे वाक़ई में मतिलबु उन्हनि में ऐं आम ख़तनि में इलाही फ़र्क़ु हुयो। पर मां इहो चाहींदमि त तव्हां हिते थोरो मूंखे वाज़िया करे ॿुधाइजो त अञा ताईं मां इन ॻाल्हि में मुंझियल आहियां त अयाज़ जा जेके ख़त आहिनि या जेके आम माण्हू जा ख़त हूंदा आहिनि उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, एतिरो असरु कीअं आहे अयाज़ जे इन ख़तनि में। ऐं ॿियो इहो सुवालु आहे त शेख अयाज़ अक्सर पंहिंजे किताबनि जा जेके नाला हूंदा आहिनि उहे लतीफ़ जेके शेरनि मां खणंदो आहे, जीअं भोरा भरे आकाश थी वियो या काका कोरिया कापड़ी, त उन्हनि जो सबबु कहिड़ो आहे त हू छो उन जी शाइरी मां उन जा जेके मतिलबु नाला हूंदा हुआ उहे खणंदो हुयो, या उन जी वजह या उन जो सबबु जेको आहे उहो तव्हां ॿुधाईंदा त तव्हांजी महिरबानी। बाबा डॉक्टर फयाज़ खां सवाल काइनाती ॿ सवाल आहिनि ऐं जॾहिं अरफाना ॾिसां थो त जेको आहे टाइम जो अहसासु थिए थो। ख़ासि तौर ते अयाज़ जेको तव्हां किताबनि जो ज़िक्र कयो त अक्सर किताब जेके आहिनि अयाज़ जा उहे शाह जे कंहिं बैत जी सिट मां खयल आहिनि, त उन जे लाइ अयाज़ किथे लिखियो आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे त लतीफ़ इहे किताबनि ते जेके नाला आहिनि उहे ॼण मूंखे ईअं महसूसु थींदा आहिनि ॼण लतीफ़ जो मुंहिंजे मथां हथु हुजे, त उहो लतीफ़ साईं खां तमामु घणो इंस्पायर आहे, फ़िक्री हवाले सां, फ़नी हवाले सां, इल्मी ऐं अदबी हवाले सां। उनजे करे उन पंहिंजे किताबनि ते बि उन जा नाला रखिया आहिनि। जेतिरे क़दुरु अयाज़ जे लाइ ॿियो सुवालु मुंहिंजो हुयो त उन जा ख़त ॿियनि खां मुख़्तलिफ़ कीअं आहिनि, त जीअं मूं ज़िक्र कयो त अयाज़ जा 3 क़िस्मनि जा ख़त आहिनि। हिकिड़ा त आम ऐं रोज़ानी जेका ज़िंदगी आहे उन जा जेके मरहला आहिनि उन जे सिलसिले में हुन जा ख़त लिखियल आहिनि, जेके आम ऐं रिवायती ख़तनि जे ज़मरे में अचनि था। ॿिया हुन जा मुआशिक़े जे हवाले सां रुमानवी ख़त जेके आहिनि
उहे मोहबत प्यार ऐं इश्क जे हवाले सां उन जा जेके ख़त आहिनि जिन में तारीख़ तहज़ीब तमंदुन जो ज़िक्र बि अचे थो, पर रोमांस उन्हनि ते हावी आहे। टियों आहे उन जो अदबी ख़त जे ज़मरे में ख़ासि तौर ते जेके काक कोरिया कापड़ी उन ते एतिराज़ बि काफ़ी थिया आहिनि त उहे अयाज़ जेको आहे ठाह ठूह सां या कॉन्शियसली लिखिया आहिनि, पर उन कॉन्शियस में बि हुन जो सब कॉन्शियस ऐं अनकॉन्शियस या तख़लीक़ी अर्ज एतिरी मौजूदु आहे जो उहे घणनि हदनि ताईं उहे ख़त न फ़क़ति दिमाग़ खे छुअनि था पर दिलि खे बि छुअनि था। उन जे करे उन में हिकिड़ो फ़िलो आहे, हिकिड़ी उछल आहे। भली उहो ज़रूरु इहो आहे त उहे ख़त छपजण जे लाइ लिखिया विया। जोए साहब जॾहिं उनखे फरमाइश कई त उनखे ख़बर हुई त इहो ख़त छपबो, हू कॉन्शियस आहे बनिस्बत जेके ख़त उन जेको आहे रोशन मुग़ल खे लिखिया आहिनि उहा हुनखे ख़बर न हुई त इहे ख़त छपबा। उन में अयाज़ जेको आहे हिकिड़ो मासूम ॿार वांगुरु बि आहे, हिकिड़े मासूम आशिक़ वांगुरु बि आहे, जंहिंखे ॻोढ़ा बि आहिनि, जंहिंखे पछताव बि आहे, जंहिंखे रोअण बि आहे, जंहिंखे सिसकियूं बि आहिनि। पर हुन ख़तनि में जेको अयाज़ जो मुतालियो आहे ख़ासि तौर ते जेका ककोरिया कापड़ी में मुशाहिदो आहे ऐं ख़ासि तौर ते शाइराणी जेका फ़नी हुनजी उछल आहे उहा वॾी इंतिहाई महिरबानी तव्हांजी महिरबानी सर। फयाज़। हू त मूंखे चिता ते वठी थे विया, मींहुं बरसी पियो काल शमशान में, ऐं इश्क तुंहिंजो अयाज़ आहे इंसान सां, हू चवनि था त तूं नाहीं ईमान में। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।